जबल जी चोटीअ तां किरियल इंसान बची सघे थो, पर इखलाक ऐं किरदार जो किरियल इंसान कॾहिं बि बची नथो सघे। जबल जी चोटीअ तां किरियल इंसान बची सघे थो, पर इखलाक ऐं किरदार जो किरियल इंसान कॾहिं बि बची नथो सघे। तस्वीरुनि में गॾु बीहण वारनि ऐं तकलीफ़ में गॾु बीहण वारनि में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। तस्वीरुनि में गॾु बीहण वारनि ऐं तकलीफ़ में गॾु बीहण वारनि में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। वक़्तु हर चेहरे खे बेनकाब कंदो आहे। वक़्तु हर चेहरे खे बेनकाब कंदो आहे। माण्हुनि जे ऐबनि खे बेनकाब न कर, माण्हुनि जे ऐबनि खे बेनकाब न कर। ख़ुदा वेठो आहे तूं हिसाब न कर, ख़ुदा वेठो आहे तूं हिसाब न कर।